आहियां रियाज़ मोराई ऐं मुंहिंजो फर्स्ट व्लॉग आहे ऐं अवां खे हींअर मोरो में विज़िट कराईंदुसि अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी। हिते कहिड़ा कहिड़ा कोर्सिस कराए वञनि था, कहिड़ी तालीम जो मयार आहे, हिते स्टूडेंट जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। अचो त आऊं तव्हांखे विज़िट करायां ऐं तव्हां ताईं उहा इंफॉर्मेशन आहे जंहिं मां तव्हां नॉलेज हासिलु करे सघो। नाजरीन, हम इस वक्त मौजूद है अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी कैंपस मोरो और हमारे साथ मौजूद है असिस्टेंट रीजनल डायरेक्टर सर मोहसन साहब। आइए उनसे बातचीत करते हैं, उनसे पूछते हैं कि अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी कैंपस मोरो में क्या क्या कोर्स किए जा रहे हैं और तलबे इल्मा के लिए क्या कौन सी यहाँ पे सहूलत है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। आई एम डीपली ग्रेटफुल टू सर रियाज़ साहब त तव्हां हिते आयो ऐं जेको आहे अलामा इक़बाल यूनिवर्सिटी रीजन सेंटर मोरो खे जेको आहे तरवीज ॾिनी माण्हुनि ताईं जेको आहे असांजो पैगाम, असांजी जेका यूनिवर्सिटी जी जेकी फैसिलिटीज़ आहिनि कैंपस जूं उहे पहुचाइण में तव्हां जेको आहे अल्हम्दुलिल्लाह मुआविन साबित थिया आहियो। त सर अलामा इक़बाल यूनिवर्सिटी तव्हांखे ख़बर आहे त हिते जेको आहे अल्हम्दुलिल्लाह साईं ग़ुलाम नबी मोराई साहब जेको आहे असांखे इहा 1 एकड़ जेको आहे ज़मीन ॾिनी। पोइ हुन ते हिकिड़ी मां सम्झो त स्टेट ऑफ द आर्ट जेका आहे यूनिवर्सिटी जेका क़ाइमु थी आहे ऐं हिते अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त लाइब्रेरी आहे, कंप्यूटर लैब्स बि आहिनि ऐं जेका मोरो में स्टूडेंट्स जेका आहिनि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में तयारी करे रहिया आहिनि त हुननि जे लाइ हिकिड़ो तमामु पीसफुल एनवायरनमेंट आहे। जेकॾहिं उहे हिते अचनि ऐं हुते वेही पढ़नि त अल्हम्दुलिल्लाह इंटरनेट जी फैसिलिटी बि हिते आहे त डेफिनेटली असांखे ॾाढी ख़ुशी थींदी त असांजा नौजवान जेका आहिनि इहे सहूलियतूं जेको आहिनि उन्हनि खां फ़ाइदो वठी जेको आहे ज़िंदगी में अॻिते वधनि। मोस्ट इम्पॉर्टेंटली सर असांजी जेका यूनिवर्सिटी आहे उहा लेडीज़ जी यूनिवर्सिटी आहे, ख़वातीन जी यूनिवर्सिटी चइबी आहे। छाजे करे त असांजूं अहिड़ियूं नियाणियूं, अहिड़ियूं अदड़ियूं जेकियूं रोज़ाना जी बुनियाद ते यूनिवर्सिटी नथियूं वञी सघनि पियूं, स्कूल नथी वञी सघनि पियूं, कॉलेज नथियूं वञी सघनि पियूं, पर उन्हनि खे जेको आहे असां पंहिंजी माना घर वेही जेको आहे मैट्रिक कराईंदा आहियूं, BA कराईंदा आहियूं, इंटर कराईंदा आहियूं, BS कराईंदा आहियूं, B.Ed कराईंदा आहियूं। त जेका बि माना अपॉर्चुनिटीज़ ऐं मुलाज़मत जा मौक़ा अचनि उन्हनि जी लाइफ में, उन्हनि जे इर्द गिर्द, त उहे हुननि खे जेको आहे हुते अप्लाई करे सघनि ऐं पंहिंजी ख़ानदान जी लाइफ खे जेको आहे तब्दील करणु। तव्हांखे ख़बर आहे त जेकियूं माना जनरल एक्सपीरियंस बि इहा ई आहे त जेकियूं फैमिलियूं पढ़ियल लिखियल हूंदियूं आहिनि ऐं जेकियूं माऊं पढ़ियल लिखियल हूंदियूं आहिनि उन्हनि जा ॿार ई जेका आहिनि पोइ अॻिते जेको आहे उहे हायर एजुकेशन हासिलु कंदा आहिनि। बाक़ी जेकॾहिं पेरेंट्स ई पढ़ियल लिखियल न आहिनि हूंदा त उहे पंहिंजे ॿारनि खे बि जेको आहे मोटिवेट न आहिनि करे सघंदा। त इन करे तमामु ज़रूरी आहे त असां घटि में घटि मैट्रिक खां जेको आहे ज़रूरु जेको आहे एजुकेशन पंहिंजे ॿारनि जी शुरू करायूं। ऐं उन हवाले सां तव्हां ॾिसो त अलामा इक़बाल यूनिवर्सिटी एतिरी सहूलियत थी ॾिए तव्हांखे त तव्हां विदाउट 8वीं जे सर्टिफिकेट जे, 5वीं जे सर्टिफिकेट जे, सिर्फ़ु शनाख़्ती कार्ड जी बुनियाद ते मैट्रिक में दाख़िलो वठी सघो था। मैट्रिक तव्हां कंदो त डेफिनेटली तव्हां इंटर बि कंदो, BA बि कंदो, BS बि कंदो, सहाफ़त में बि वेंदो, वकील बि थींदो, बैंक्स में बि कमु करे सघो था पिया। त तव्हां ॾिसो था हे जेतिरा बि मां मुख़्तलिफ़ जेका प्रोफेशन जा नाला वरिता आहिनि उन्हनि जे बारे में नो हाउ जेका बेसिक नो हाउ आहे, बेसिक इंफॉर्मेशन आहे, उहा असां पंहिंजे ॿार खे मैट्रिक ऐं इंटरमीडिएट खां ॾियणु शुरू कंदा आहियूं त हुननि खे ख़बर हुजे त असां छाजे लाइ पढ़ी रहिया आहियूं ऐं अॻिते असांजे लाइ कहिड़ो स्कोप आहे। हाणे सर असांजी यूनिवर्सिटी में दाख़िला हली रहिया आहिनि ऐं सेकेंड फेज़ में जेको आहे BS जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि, B.Ed जा प्रोग्राम्स आहिनि, BBA जो प्रोग्राम आहे सर असांजो जंहिंमें दाख़िलो हली रहियो आहे, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमाज़ आहिनि ऐं BA जो प्रोग्राम हली रहियो आहे सर। त मुंहिंजी हिकिड़ी माना इस्तदा आहे, रिक्वेस्ट आहे तमामु जेका असांजा सभु जेका पढ़ियल लिखियल असांजो अफ़राद आहिनि सिंध जा जेका चवंदा आहिनि त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, त उन्हनि खे घुरिजे त उहे अलामा इक़बाल जा इहे जेका घर वेही कंप्लीट करण वारा प्रोग्राम आहिनि उन्हनि जे हवाले सां जेको आहे असांजी नियाणियुनि खे, असांजी भेनरुनि खे, असांजी धीअरनि खे, असांजी अदड़ियुनि खे जेको आहे ॿुधाइण त जेकॾहिं तव्हां इंटरमीडिएट कंप्लीट करे वरिती आहे त तव्हां हाणे BA, BS ऐं B.Ed जेको आहे उहा घर वेही अलामा इक़बाल यूनिवर्सिटी में करे सघो था ऐं इनशाअल्लाह असां उन हवाले सां तव्हांखे जेको आहे स्टाइपेंड माना तव्हांखे जेको आहे कुझु तव्हांखे फ़ी कंसेशन बि ॾींदासीं सेकेंड सेमेस्टर खां जेकॾहिं तव्हांजो दाख़िलो थी वियो ऐं तव्हांखे का प्रॉब्लम पेश आई सर। त इहा सर मुंहिंजो मैसेज आहे ऐं मां तमामु थोराइतो आहियां साईं रियाज़ साहब तव्हांजो त तव्हां आयो हिते ऐं असांजी यूनिवर्सिटी खे एॾी कवरेज ॾिनी एंड डेफिनेटली इहा तव्हांजी जेको कोशिशि आहे अलाह साईं तव्हांखे इहा दुनिया ऐं आख़िरत में जो अजर ॾींदो सर। थैंक यू सो नाइस ऑफ यू।